वसल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। अर्रहमान, रहमान मुझे रब करीम जो नालो आ। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू जा 99 नाला आहिनि। ही उन्हनि नालनि मां खुदा पाक जल जलालहु अमन वालू जो सिफाती नालो आ। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जो ज़ाती नालो मुबारक आहे अल्लाह। उन खां अलावा जेतिरा भी अल्लाह पाक जा ॿिया नाला आहिनि उहे सभु सिफाती नाला आहिनि। सिफाती ऐं ज़ाती में फ़र्क़ु इहो आहे त सिफाती नालनि में अल्लाह पाक जे कुदरतनि ऐं शान जो ज़िक्र हूंदो आहे, सिफ़तूं बयान थिया हूंदियूं आहिनि। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जंहिं बि मुस्लमान अल्लाह जे 99 नालनि खे यादि फरमायो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन जे मथां पंहिंजी ख़ुसूसी रहमत जो नुज़ूल फरमाईंदो आहे। रुगो रब्बुल आलमीन जा नाला यादि करे ऐं उन्हनि जो विर्द रखे, उन 99 नालनि खे पढ़ंदो रहे ऐं उहे 99 नाला पंहिंजे सीने में हंढाए। उन रब्बुल आलमीन जे पाक नालनि जी बरकत आहे जो उन नालनि सां उन गुनहगार जा बेड़ा पार थी वेंदा। हिकिड़ी रिवायत में मां पढ़ियो आहे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि रिवायत आंदी आहे त जंहिंजे सीने में 99 नाला अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जा महफूज़ थींदा। अक़ीदत ऐं इहतराम सां रब्बुल आलमीन जा नाला यादि कंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे जेतिरा हुन जे जिस्म ते वार हूंदा उन जेतिरा मां अल्लाह उन जा दर्जा बुलंद फरमाईंदो आहियां ऐं उन जे जिस्म जे मथां जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾींदो आहियां। इहे सम्झ त उन बहाने जे वास्ते अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू पंहिंजे जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो आहे। केॾी भलाई आहे असांजे लाइ, महबूब करीम जे कमज़ोर उम्मत जे लाइ थोरे थोरे अमल में अल्लाह ताला घणो सवाब रखियो। मुंहिंजा दोस्तो बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे वखरो ढेरूं ढेर पर वण चारा वेसना कन विहाए वसु कयो वखरो वॾी अवेर पर कनी घुमदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि जे लाइ तमामु घणियूं रहमतूं नाज़िल फरमायूं। रब्बुल आलमीन खे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब जी उम्मत आख़िर ज़माने में ईंदी ऐं जीअं आख़िरी दौर थींदो सुस्ती वधंदी वेंदी, गफ़लत जाम थींदी वेंदी, गुनाहनि में इज़ाफ़ो थींदो वेंदो। अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे उम्मत खे बख़्शणो आहे बहानो बनाए थोरे अमल मां घणो सवाब अता फरमाईंदो रहियो आहे। ॿियनि उम्मतुनि जूं उमिरियूं बि वॾियूं हुयूं, 200 साल 500 साल 1000 साल ताईं मिले थो। नबी करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जी उमिरि तमामु थोरी थींदी पई वञे ऐं जीअं पोइ तीअं पोइते आहियूं। अॼुकल्ह त मुंहिंजा आदा छिके ताणे पोइ तबई उमिरि खे 40-45 खे पहुचे थो, 50 खे को वञी पहुचे थो। अञा जेके पोड़ा अॻे ज़माने जा हा ॿी ॻाल्हि आहे नौजवान नस्ल जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उमिरियूं घटिबियूं पियूं वञनि ऐं या ख़ुदि मुंहिंजे ग़ैब दान नबी मुहम्मद करीम जी पिशन गोई या ख़ुदा जी हबीब ईअं फरमायो अॻे। सरकार क़यामत जी अलामतुनि मां हिकिड़ी अलामत इहा बि बयान फरमाई आहे त जीअं पोइ तीअं माण्हुनि जूं उमिरियूं थोरियूं थींदियूं वेंदियूं, जल्दी जल्दी मौत ईंदो। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मौत बरहक़ आहे पर सभई दुआ घुरो शल ख़ुदा कंहिंखे ईमान नसीब फरमाए। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो मौत ईमान ते अची वञे त ॿुॾीअ जा बीणा ईअं सम्झो त खटी वियो, मरणो ज़रूर आहे हलणो ज़रूर आहे पर मुंहिंजा सोहा ईमान ऐं ख़ात्मा बिल ख़ैर जी दुआ घुरंदा रहो। अल्लाह पाक महबूब जे उम्मत जे लाइ थोरे अमल में सवाब घणो रखी छॾियो आहे, थोरी मेहनत में अजुर घणो रखी छॾियो आहे। मुंहिंजे रब्बुल आलमीन ख़ुसूसी नबी करीम जे मथां ऐं उन जे उम्मत ते महिरबानी फरमाई आहे। ॾिसो ॻाल्हि थोरी आहे, 99 नाला का वॾी ॻाल्हि कान्हे ऐं आम तरह सां नालनि जी बरकत आहे। जेको यादि करण ते ईंदो आहे तंहिंखे नाला यादि थी वेंदा।
उन्हनि नालनि मुबारकनि मां हिकिड़ो नालो रब्बुल आलमीन जो रहमान आहे। हिन आयत करीमा जे मुंड में बि आहे रहमान। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे मुंड में बि अचे थो बिस्मिल्लाहिर रहमान। उन खां पोइ ईंदो आहे रहीम। ॿई नाला अल्लाह पाक जा, पर अव्वल रहमान आंदो वियो, उन खां पोइ रहीम आंदो वियो। रहमान जी माना आहे हिन दुनिया में रब्बुल आलमीन रहम फरमाईंदो आहे, ऐं रहीम जी माना आहे दुनिया में बि रहम फरमाईंदो त आख़िरत में बि रहम फरमाईंदो। रहमान दुनिया, जेको दुनिया में तो असां ते रहम फरमाए। मुंहिंजा दोस्त, इहो रहमान जो लफ़्ज़ जेको आहे अल्लाह खां सवा ॿिए जी सिफ़त कोन थी सघंदो आहे, सिर्फ़ अल्लाह जे लाइ चइबो आहे। रहीम अहिड़ी सिफ़त आहे जो अल्लाह खां सवा ॿिए जी बि थी सघे थो। मुहम्मद रहीम चई सघिजे थो, लेकिन मुहम्मद रहमान नथो चई सघिजे। अल्लाह ताला जी इहा ख़ासि सिफ़त आहे। अल्लाह ताला हिन सूरत मुबारका में सभ खां अव्वल आंदो अर रहमान, जेको सभिनी ते वॾो महिरबान आहे, सभिनि ते घणी महिरबानी करण वारो आहे। ऐं इहा बि महिरबानी अहिड़ी कंदो आहे जो बिना मुआवज़े, बिना मुआवज़े जो मतिलब छा? कुझु असां कयूं भला पोइ रहम करे, रब थो चए त न कर या न कर, मेहनत तुंहिंजो कमु आहे, तूं करी या न करी, पर मुंहिंजो नालो आहे रहमान। मां रब्बुल आलमीन बिना मुआवज़े तुंहिंजे मथां रहम फरमाईंदो आहियां। मुंहिंजा सोना, उन मिठे रब्बुल आलमीन जूं रहमतूं आहिनि जो हेड़े फितने जे दौर में असां जूं न शकिलूं तब्दील थियनि थियूं, न असांजो रिज़्क़ बंदि थो थिए, न असां ते अॻियनि क़ौमनि वांगुरु को अज़ाब इलाही पत्थरनि ऐं बाहि जे सूरत में नाज़िल थो थिए। अल्लाह तबारक व तआला उन पंहिंजे रहमान हुजण वारी सिफ़त सां असांजे गुनाहनि खे ॾिसे बि थो, ढके बि थो, ऐं रिज़्क़ रोज़ी बि अता फरमाए थो। हिकिड़े शाइर चयो आहे, ऐ करीमे के अज़ खज़ाने ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ा खुरदारी, दोस्तारा कुजा कुनी महरूम तुकबा दुश्मना नजरदारी। ओ मुंहिंजा मिठा रब करीम, तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा। ग़ैब जे खज़ाने मां पाण पंहिंजे बाननि खे रोज़ी ॾींदो आहे, मुआवज़े जे ॾींदो आहे, ॾोह ॾिसंदो आहे त बि ॾींदो आहे, शिरक गुनाह कुफर ॾिसंदो आहे त बि रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे। रब मुशरिकनि खे बि रोज़ी ॾींदो आहे, बिदअतनि खे बि ॾींदो आहे, बेदीननि खे बि ॾींदो आहे, निमाज़ी खे बि ॾींदो आहे, बेनिमाज़ी खे बि ॾींदो आहे। रब करीम लेखो कंहिंसां कोन फरमाईंदो आहे। शाइर हुज करे चए थो, मुंहिंजा मौला त तूं दुश्मन खे बि नवाज़ींदो आहे त पोइ दोस्तनि खे किथे महरूम कंदे? दुश्मन खे बि ॾींदो त मुंहिंजा मौला तूं दोस्तनि खे बि कोन छॾींदे। रब करीम जे ज़ात बाबरका जी रहमत एॾी कुशादी आहे। मुंहिंजा अदड़ा, असां जेकॾहिं इन ख़ुदा जे रहमत ते गौर कयूं त असां जेकर सर्ब सजूद थी सॼी ज़िंदगी ख़ुदा खे सजदे में बाॾायूं त बि ख़ुदा जो हिकिड़ो हक़ अदा नथा करे सघूं। हिन सूरत जे मुंड में अल्लाह ताला इहो लफ़्ज़ आंदो अर रहमान, पंहिंजी सिफ़त बयान कई। मां इन्ही रहमान लफ़्ज़ ते जेकॾहिं कुझु तफ़सील सां ॻाल्हायां त कुझु ॻाल्हाए सघां थो, पर उहो तवील मज़मून एतिरो थी वेंदो जो अॻिते जेको बयानु करणो आहे सो रहिजी वेंदो। गर्मी जी मुंदार उहो मथां कपिड़ो आहे, टांडनि जो मींहुं पियो वसे ख़ैर सां। तव्हां बि माशा अल्लाह अलाए कहिड़े टाइम खां वठी वेठा आहियो, असीं बि आया आहियूं। हाणे जल्दी जल्दी वरी ज़ोर जी निमाज़ बि थींदी, लाबारा बि मथो अचण वारा। लाबारे ते सभिनी को सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्रहमान अते आहे अल्लमल क़ुरआन, उन रब रहमान क़ुरान सेखारियो, क़ुरान पढ़ायो। अल्लम तालीम मां वरतला, सेखारण मां वरतला।
अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू में पंहिंजी सिफ़त बयान फरमाई। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो अर्रहमान अल्लमल क़ुरआन, अल्लाह ताला क़ुरआन पढ़ायो ख़लक़ल इंसान। उन रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालुहु कामिल इंसान के पैदा फरमायो। सभई चओ सुभान अल्लाह। अल्लमहुल बयान, उन कामिल इंसान के अल्लाह ताला पैदा बि कयो, उनखे क़ुरान बि सेखारियो, पर उन सां गॾोगॾु रब्बुल आलमीन हुनखे मा कान व मा यकून जो कुझु थियो आहे ऐं जो कुझु थींदो उन जो इल्म बि अता फरमाए छॾियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, आयत जी माना पूरी थी। अर्रहमान, ओ रब रहमान, अल्लमल क़ुरआन, जंहिं क़ुरान पढ़ायो सेखारियो, ख़लक़ल इंसान, जंहिं कामिल इंसान खे पैदा कयो, अल्लमहुल बयान, उनखे अल्लाह तबारक व तआला बयान सेखारियो। इते बयान मां तफ़सीर तबरी वारे लिखियो आहे ऐं अल्लमहु इल्मल अव्वलीन वल आख़िरीन। ॿियनि तफ़सीरनि लिखियो आहे अल्लमहु इल्म मा कान व मा यकून। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ॾे इशारो करे चयो थो वञे त उनखे अल्लाह तबारक व तआला जो कुझु थियो, जो कुझु थींदो, सभु इल्म पढ़ाए छॾियो। रहमान मां मुराद खुदा जी ज़ात आहे। अल्लमल क़ुरान, पढ़ायई क़ुरान, कंहिंखे पढ़ायई? अॻिते जंहिंजो ज़िक्र थो अचे ख़लक़ल इंसान, जंहिं कामिल इंसान खे पैदा फरमायो। इते ख़लक़ल इंसान मां मुराद मुंहिंजो प्यारो मुहम्मद मुस्तफ़ा आहे। अहले सुन्नत व जमात ते तोहमत हूंदी आहे, इल्ज़ाम हणंदा आहिनि मार्केजन त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हो इंसान मञनी नथा। मुंहिंजा दोस्तो, कहिड़े सुन्नी चयो आहे? कंहिंजो नालो त खणो। असांजे कहिड़े पीर मशाइख़ चयो आहे? नालो त हुनजो खणो। हिकु न हज़ारनि जे तादाद में असांजा किताब लिखियल, कंहिं किताब में त ॾेखारियो जंहिं नबी करीम जे इंसान हुजण जो इनकार कयो हुजे। जॾहिं क़ुरान चवे थो ख़लक़ल इंसान, अल्लाह ताला पंहिंजे पाक बंदे महबूब करीम खे इंसान खे पैदा फरमायो, पर कामिल इंसान करे पैदा फरमायो। जॾहिं अल्लाह जो क़ुरान चवंदो त इनकार केरु कंदो? हा, हिकिड़ी ॻाल्हि जो इनकार ज़रूर आहे, उहो असां कंदा आहियूं। अॼु बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, मुल्ला चवंदो आहे त असां जहिड़ो इंसान आहे, असां चवंदा आहियूं त तो जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबी बि इंसान आहे, उन्हनि जहिड़ो बि मुंहिंजो महबूब कोन्हे को। फर्क समझण खपे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इंसानियत जो या नबी करीम अलैहिस्सलाम जे इंसान हुजण जो क़ुरान में ऐलान आहे। अहले सुन्नत वल जमात जो एतिक़ाद आहे। इख़्तिलाफ़ सिर्फ़ इन ॻाल्हि ते आहे, हू ज़ोर ॾींदा आहिनि त असां जहिड़ो आहे, असां चवंदा आहियूं तव्हां जहिड़ो नाहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे बेमिसल करे पैदा फरमायो आहे। जैसे कुरान में जो लिखियो पिया, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, ऐं मुंहिंजा महबूब तव्हां चओ, ऐलान कयो, अना बशरुन, मां बशर आहियां, मिस्लुकुम, तव्हां जहिड़ो। पोइ जॾहिं अल्लाह जे ज़ात महबूब खां पाण इक़रार करायो त मां बशर बि आहियां ऐं तव्हां जहिड़ो आहियां, पोइ मुल्ला तव्हां छो था इनकार कयो? मां हुनजो जवाब क़ुरान शरीफ़ जो क़ुरान मां थो ॾियां। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू कलाम पाक में इरशाद फरमा, मा मिन दाब्बतिन फिल अर्द, कुरान करीम में रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालू इरशाद फरमाए तो, मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला इल्ला उम्ममुन अमसालुकुम। हाफ़िज़ अगोरा वेठा तस्दीक़ कयो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मा मिन दाब्बतिन फिल अर्द, न विच ते लफ़्ज़ आहिनि, वला ताइरिन यतीरु बिजनाहिही
इल्ला उम्ममुल अमसालुकुम। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे का पाक कलाम में इरशाद फरमायो त दुनिया में जेके भी चुरंदड़ पुरंदड़ शयूं आहिनि या जेके भी पखी परहणी ज़मीन ते आसमान विच ते घुमर फिरन था, अल्लाह ताला फरमाए तो इल्ला उम्ममुल अमसालुकुम, इहे चुरंदड़ पुरंदड़ जीत जना जानवर चौपाया पखी पखड़ ये तव्हां जहिड़ी उम्मत आहिनि। उते या बशरुम मिस्लुकुम, हिते या इल्ला उम्ममुन अमसालुकुम। रब करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजा भाउ पाक कलाम में फरमाए छॾियो इहे जानवर, इहे जीत, इहे पखी, इहे पखड़, हे जेके भी इन ज़मीन जे तख़्ते ते अल्लाह पाक पैदा फरमाया, अल्लाह ताला फरमातो ऐ इंसानो, ऐ मौलवियो, ऐ वॾेरो, ऐ रईसो, ऐ नवाबो, ऐ बरोचो, ऐ समाटो, इल्ला उम्ममुन अमसालुकुम, ये सभु तव्हां जहिड़ा अथव। खुदा जे वास्ते पके चांग जा मुसलमानो ओसे पासे वारा सोचे समझी जवाब ॾिजा, तकड़ न कजा। अल्लाह ताला फरमा मा मिन दाबतिन फिल अर्द, दुनिया में जेका भी चुरण पुरण वारी शय आ उन्ही में गधो भी आ, गाबो भी आ, घोड़ो भी आ, ढगो भी आ, मेह भी आ, बकरी भी आ, वला ताइरी यतीर बिजनाहे, इन में कबूतर भी आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो उहे पखी जेके पंहिंजे परनि ते उॾामनि था उनमें मुंहिंजा दाॻेरो भी आ, कबूतर भी आ, कांव भी आ, ॾिज भी आ, सिरण भी आ, हराम खोर जानवर भी आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो सभु तव्हां जहिड़ा आहिनि। आहे को हथ मथे खणे चवे त मां गधा जहिड़ो आहियां, आहे को हथ मथे खणे चवे मां कांव जहिड़ो आहियां, या तो क़ुरान जो इनकार करे, जे नथो क़ुरान जो इनकार करे क़ुरान खे मने थो, भला पोइ चवे त मां जानवरनि जहिड़ो आहियां, मां ढगनि जहिड़ो आहियां, मां इन चुरंदड़ पुरंदड़ चौपायनि जहिड़ो आहियां, इन पखियुनि पखण जहिड़ो आहियां। पर न मुंहिंजा दोस्तो, क़ुरान शरीफ़ जूं ॿई आयतूं कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम वारी आयत बि सही आहे, मा मिन दाबतिन फिल अर्द वारी आयत बि सही आहे। समझ जो फेरो आहे, ख़ुदा ताला समझ नसीब फरमाए। मां तोखे खोले थो ॿुधायां, इंशा अल्लाह ताला तूं पाण समझी वेंदी। हाणे हेॾे तवजो कयो, मुतवजो थी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। मां कलाक खां वधीक तकीर कोन कंदुसि, जल्दी तव्हांजो जान छॾां थो, छाजे करे त तव्हांजे तवजो जी ज़रूरत आहे। मुतवजो थींदो त समझंदो, जे न त ठहियो। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे हबीब ते दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, आखिरी 2 नंबर वारी आयत में अल्लाह ताला फरमाए थो त मां रब करीम सभिनी जो ख़ालिक आहियां। चओ सभिनी जो, ज़ोर सां चओ सभिनी जो। चौपायनि जो ख़ालिक आहियां, हलाल जानवरनि जो ख़ालिक आहियां, हराम जानवरनि जो ख़ालिक आहियां। मां रब करीम सभिनी जो पैदा फरमाइण वारो आहियां, पखियुनि जो पैदा फरमाइण वारो आहियां, ऐं अशरफुल मखलूक इंसान तोखे बि पैदा करण वारो आहियां। पर मां अल्लाह ताला फरमायां तो उम्मत हुजण जे लिहाज़ में, मखलूक हुजण जे लिहाज़ में तव्हां सभु हिक जहिड़ा हो। कीअं हिक जहिड़ा हो? तखलीक में न, उम्मत जे हिसाब में, जो मां अल्लाह तव्हां सभिनी जो ख़ालिक आहियां, तव्हां सभई अल्लाह जी मखलूक आहियो, सभई अल्लाह जी मखलूक आहियो। मखलूक ख़ुदा जी आहे। इल्ला उममुन अमसालुकुम, इहे सभु उम्मतूं तव्हां जहिड़ियूं आहिनि। माना जीअं मां तव्हां खे ठाहियो आहे, ईअं उन्हनि खे बि ठाहियो आहे। हिते मिसलियत जेका आहे सा ख़ालिक जे तरफ़ां अल्लाह ताला फरमाए थो मां पैदा करण में तव्हां सभिनी खे पैदा कयो आहे, ऐं सभिनी जो मां ख़ालिक आहियां, ऐं बहैसियत मखलूक जे तव्हां सभई उम्मत आहियो, सभु अल्लाह ताला जा पैदा कयल आहियो। पर जे ॾिसबो त इंसान में, जानवर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वज़ीनहा, इहे ढगा, इहे ढोर, इहे घोड़ा, इहे उठ, इहे खच्चर, इहे सभु मां रब करीम तव्हां जे लाइ पैदा फरमाया। जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते, चांद सूरज और सितारे सब जिया के वास्ते, खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते, सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते।
अल्लाह उठ तोला ठाया, घोड़ा तुंहिंजे लाइ ठाया, ढगा तुंहिंजे लाइ ठाया, बकरियूं तुंहिंजे लाइ ठाहियूं, हलाल जैत जानवर सभु तुंहिंजे लाइ अल्लाह ताला पैदा फरमाया। होॾो तो चवे इल्ला उममुन अमसालुकुम, अवां हिकु जहिड़ा हो। हेॾो वरी फरमाए तो सभु कुझु मां तुंहिंजे लाइ फरमायो आहे। वलक़द करमना बनी आदम, वरी ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो असां आदम जे औलाद खे सभिनी खां वधीक इज़त वारो कयोसीं। चओ सुभान अल्लाह। पुजरी असांजे लाइ सभु कुझु पैदा थियो। वलक़द करमना जो ताज बि असां ते रखियईं त पोइ असां उन्हनि जहिड़ा कीअं थियासीं? हाओ उन्हनि जहिड़ा ईअं हो जो हू बि मखलूक असां बि मखलूक, असां ॿिन्ही जो ख़ालिक़ हिकु आहे। लेकिन वरी जे मर्तबे में मक़ाम में तख़लीक में ॾिसजे त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जानवरनि खे अकुल कोन्हे, तोखे ख़ुदा अकुल ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त जानवर ते हिसाब कोन्हे, तो ते हिसाब किताब आहे। जानवर जन्नत में कोन वेंदो, तूं जन्नत में वेंदे। मुंहिंजा दोस्त तूं मुकल्लफ आहे, जानवर मुकल्लफ न आहे। त केतिरो फ़र्क़ु आहे हिकिड़ी उम्मत हुजे। उममुन अमसालुकुम, रब थो चए भली हिकु जहिड़ा हो, मिसल आहियो, पर वरी बि फ़र्क़ु आहे। हुते बि अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्नमा अना बशर, ऐ मुंहिंजा हबीब तव्हां फरमायो त मां त इंसान आहियां, मिसलुकुम, अव्हां जे मिसल। कीअं मिसल? अव्हां जो बि बाबो आदम, मुंहिंजो बि बाबो आदम, तव्हां जो बि ख़ालिक़ ख़ुदा, मुंहिंजो बि ख़ालिक़ ख़ुदा। तव्हांखे बि अबो अम्मा, मूंखे बि अबो अम्मा। अव्हां बि ज़मीन ते रहो था, मां बि ज़मीन ते रहां थो, पर वरी बि बशरियत में फ़र्क़ु आहे। यूहा इलैय, अव्हां ॾे कुती बि कान लड़ंदी आहे। मां मुहम्मद करीम जे दर ते जिब्रील गोॾा भॼूं वेठो हूंदो आहे। फ़र्क़ु आहे या न आहे? हथ मथे खणी चो, फ़र्क़ु आहे या न आहे? ज़मीन आसमान खां वॾो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे पाण जहिड़ो बशर चवणु कुफ़र आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़ुरान करीम ते असां गौर कयो आहे। टे मक़ाम हम, टे जिथे नबी करीम अलैहिस्सलाम जे बशरियत जो बयान आहे। या अल्लाह सॼो आहे, या नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे पाण खे सॼो आहे। टे नंबर ते या वरी नबी करीम खे बशर काफ़रनि सॼो आहे। क़ुरान ते गौर कंदव न, या त अल्लाह थो चवे, या नबी पंहिंजे पाण खे थो चवे, या टे नंबर ते वरी काफ़िर नबी खे बशर था चवनि। तूं अल्लाह कोन आ जो तूं नबी खे बशर चवीं, तूं नबी कोन आ जो तूं नबी करीम पाण खे चयो, तूं पाण नबी करीम खे बशर चवीं। अलबत ओ बशर चवण वारा टियों थी सघीं थो, काफ़िर थी सघीं थो जो नबी खे बशर थो चवीं। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलहम्द खां वन्नास ताईं सॼो क़ुरान खोले निहार, कहीं बि जॻह ते सहाबन नबी करीम खे बशर कोन सॼो आहे, उम्मत नबी करीम खे बशर कोन सॼो आहे। बशर हुजण बि ॻाल्हि आहे, बशर सॾण बि ॻाल्हि आहे। महबूब करीम जे करे पाण खे बशर चयो आहे त इहा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी निवड़त आहे। सभिनी तफ़सीरनि लिखियो आहे त हबीब करीम निवड़त लाइ चवंदा हुआ, तव्हांखे न असांजो साईं अब्दुल अवां भाइरनि जो मां भोली आहियां, तव्हांखे ॿाहूं ॿधी ईअं चवे, सुभाणे चयोसि ओ नौकर ख़ुशा, हू पाण खे चवे भाइरनि जे आॾो, पाण खे घटि चवे, पाण खे मुहजादा निवड़त करे, दादा मां तव्हांजो गुलाम आहियां, मां तव्हांजो भाउ आहियां, यार मां तव्हांजो नौकर आहियां, यार मां तव्हांजो बानो आहियां। इहा हुनजी महिरबानी आहे, इहा हुनजी वसी ज़र्फ़ी आहे, इहो हुनजे दिल जी कुशादगी आहे जो हेॾे मर्तबे जे हूंदे पाण खे घटि थो सम्झे। असांजो फर्ज़ आहे त हुनखे साहब चऊं, साईं चऊं, पंहिंजो वॾो चऊं, इज़त कयूं। पर जेकॾहिं मुहजादा हुनजे चवण जे पुठियां को चवे अदा पाण थो चवे, असां था चऊं तूं बि असांजो गुलाम जो तो पाण चयो आहे, त सच ॿुधा मोचड़नि जो लाइक़ु आहे या न आहे? ऐं मुंहिंजा सोना नबी करीम अलैहिस्सलाम जेकॾहिं निवड़त ताज़ीम जे करे पाण फरमायो, पाण ईअं फरमायूं त मां बशर आहियां, जेकॾहिं निवड़त ऐं ताज़ीम जे करे असांखे कहिड़ो हक़ आहे? रुगो मुल्ला एॾे थो ॾिसी, हेॾे छो थो ॾिसी? ली मा अल्लाह वक़्तुन ला यसानी फीह मलकुल मुकर्रब वला नबियुल मुरसल। कुर्बान वञा मदीने वारा तुंहिंजी ज़ात बाबरकात, पाण फरमाइनि था कॾहिं तव्हां में वेठो आहियां, तव्हांखे चवां पियो अना बशरुम मिसलुकुम, पर मां मुहम्मद करीम जो कॾहिं कॾहिं उहो मक़ाम हूंदो आहे। ली मा अल्लाह वक़्तुन, मुंहिंजो अल्लाह पाक वटि हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हूंदो आहे, ला यसानी फीह मलकुल मुकर्रब, मुकर्रब
कज़ब मलाइका बिमा मुहम्मद करीम सां पहुची कोन सघंदा वला नबीयुन मुरसल ऐं कंहिं नबी मुरसल खे बि ताक़त नाहे जो मां मुहम्मद करीम जे मक़ाम खे ॾिसी सघे। हिकिड़ो पहलू पियो सोचींदो आहे, रिकार्ड जो हिकिड़ो पासो वठियो बीठो हूंदो आहे, ॿई पासा सोच मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बेमिसाल आहे। जो मुस्तफ़ा असां जहिड़ो चवण इन्ही जे करे थो चवां कुफर आहे, जो पाण जहिड़ो आहे त पोइ तूं नबी करीम ते बि कलमो भर करी पाण ते बि भर भला, दुरूद नबी करीम ते बि पढ़, कॾहिं कॾहिं पाण ते बि पढ़ो न भला। जॾहिं तो जहिड़ो आहे त पोइ जेको कमु नबी करीम लाइ जाइज़ आहे उहो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम वारो कमु पाण लाइ बि कर। केॾो वॾो पीर हुजे, केॾो वॾो आलिम हुजे, केॾो वॾो मुफ्ती हुजे, मां अकरी में बि बयानु कयो हो, अॼु बि तव्हांखे बयानु करे थो ॿुधायां, ख़ुदा पाक जो कसम आहे, आलिम पीर सैयद वॾेरो ज़मींदार मरी वञे, हुनजी घरवारी इज़त गुज़ारींदी, इज़त खां पोइ हुनजो ॿिए सां निकाह जाइज़ आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो न मुंहिंजे महबूब जे बुरके मटाइण खां पोइ कंहिंखे ताक़त न आहे जो मुंहिंजे महबूब जे घर वारनि सां निकाह जो सोचे सघे। छो? इन जे करे तव्हां मरी मिटी थी वेंदा हो, मुंहिंजो मुहम्मद करीम हयातुन नबिया। सभई गॾिजी चओ मुस्तफ़ा हयातुन नबिया, ज़ोर सां चओ मुस्तफ़ा हयातुन नबिया। मरदूद तूं मरी वेंदो आहे, मरण खां पोइ तुंहिंजी ज़ाल वांदी हूंदी आहे, उनजी इज़त गुज़रे पोइ हुन सां ॿिए सां निकाह जाइज़ थींदो आहे। नबी करीम पोइ तोड़े बुरको मटाए, पर नबी पाक फरमाइनि था हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम, मुंहिंजो हयात रहण बि तव्हांजे लाइ भलो आहे, हिन दुनिया मां बुरको मटाए वञा त बि तव्हांजे लाइ भलाई आहे। सहाबा चवनि था कीअं क़िबला तूं असां खां जुदा थी वञे, कीअं असांजे लाइ भलाई आहे। पाण फरमाइनि था मां अॻिते हली तव्हांजो इंतज़ाम करे तव्हांजे लाइ जन्नत जो दर खोले छॾींदुसि। त महबूब करीम अलैहिस्सलाम असांजे लाइ कंहिं बि तरह सां जहिड़ो न आहे। असां हलंदा आहियूं, असांजो ज़मीन ते पाछो पवंदो आहे। ला ज़िल्ल लिशख़्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरिन। हुज़ूर भली चंड जे रोशनी में हले, हुज़ूर भली ॾींहं जो सिज जे रोशनी में हले, पर ला ज़िल्ल लिशख़्सिही, हुज़ूर जे वजूद करीम जो पाछूलो कोन हूंदो हो। लिअन्नहु कान नूरा, इन्हीअ जे करे जो मुहम्मद नूर। चओ मुस्तफ़ा नूरा। असां जहिड़ो चवण कुफ्र जो कलमो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मिसल हुजण बि शइ आहे, असुल हुजण बि शइ आहे। असांजे अरबी में किताब पढ़ाया वेंदा आहिनि, इहे मौलवी बि पढ़ाईंदा हूंदा। हिकिड़ो पहाको मिसाल लिबा त ज़ईदुन कल असद, ज़ैद नालो आहे, कल असद शींहं जहिड़ो आहे। तव्हां बि चवंदासीं फलाणो असांजो माइट शींहं हुआ। सच ॿुधायो जे शींहं हुआ त चंबा अथसि शींहं वारा? ॻाल्हायो अदा। बुर बुर अथसि, पुछ पोइ शींहं जहिड़ो मक़सद त शींहं में हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी कहिड़ी? बहादुरी वारी। उन खां सवाइ ॿियूं सने शींहं में ॻाल्हियूं आहिनि, चंबा अथसि, मुछूं अथसि, बुर अथसि, पुछ अथसि, पर उन हिकिड़ी ॻाल्हि में हुन में बि बहादुरी आहे, हुन में बि बहादुरी आहे। शेर बि बहादुर हूंदो आहे, असांजो माइट बि बहादुर आहे। उन बहादुरी जे करे चइबो आहे फलाणो असांजो शींहं जहिड़ो आहे, पर ॿी कंहिं बि ॻाल्हि में उन जहिड़ो कोन्हे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे कॾहिं मिस्र जो लफ़्ज़ फरमायो आहे, उहा मिसल ज़ाहिरी सूरत जे करे फरमायो आहे। अवां बि ज़ाहिरी सूरत में इंसान आहियो। मां मुहम्मद करीम के भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसाननि वारी सूरत नी आहे। मां तव्हांजे इंसानी सूरत जे मिसल आहियां, असुल न आहियां बल्कि मिसल आहियां। असुल में मिसल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो मिसलुकुम, मां तव्हांजे मिसल आहियां, पर ख़ुदा पाक जो कसम आहे ज़ाहिरी सूरत में बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तोखे ॾिसी माण्हू नफ़रत कंदा आहिनि, मुहम्मद करीम खे ॾिसी अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। तोखे को ॾिसे त जन्नत कान मिलंदी आहे, जेको मुस्तफ़ा जो ईमान सां दीदार करे सो जन्नती हूंदो आहे।
इस्लाम जी ज़ात बाबरकात जे करे मिसल जो लफ़्ज़ फरमायो आहे उहा मिसल ज़ाहिरी सूरत जे करे फरमायो आहे। अवां बि ज़ाहिरी सूरत में इंसान आहियो। मां मोहम्मद करीम खे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसाननि वारी सूरत ॾिनी आहे। मां तव्हांजे इंसानी सूरत जे मिसल आहियां, असुल न आहियां बल्कि मिसल आहियां। असुल में मिसल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो मिसलुकुम, मां तव्हांजे मिसल आहियां। पर ख़ुदा पाक जो कसम आहे सूरत में भी ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तोखे ॾिसी माण्हू नफ़रत कंदा आहिनि, मोहम्मद करीम खे ॾिसी अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। तोखे को ॾिसे त जन्नत कान मिलंदी आहे, जेको मुस्तफ़ा जो ईमान सां दीदार करे सो जन्नती हूंदो आहे। या रसूल अल्लाह हक़ चार यार गम दस्तगी रहमतुल्लाह मुंहिंजा मिठड़ा दोस्तो अदीज़ो मुसलमान भाइरो, अवां जो कहिड़ो अक़ीदो आहे? सहाबी जन्नती आहिनि या न आहिनि? हथ मथे खणी चओ, सहाबा किराम जन्नती आहिनि? छो जन्नती थिया? नमाज़ुनि जे करे न, रोज़े जे करे न, ज़कातुनि जे करे न, जिहाद जे करे न। ख़ुदा जो कसम मां दावा सां थो चवां, हे उलमा किराम जी जमात वेठी आहे। अगारो साईं मौलाना मोहम्मद इस्माइल जेका तव्हांखे रिवायत ॿुधाई उन में सहाबी थो चए या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी? पाण फरमायो त क़यामत लाइ तयारी कई थी? न साईं, न को रोज़ा, न को नमाज़ूं, न को हज, न को ज़कातूं, मूं वटि घणाई इन्हनि शयुनि जी कान्हे का। हिकिड़ो कमु आहे, इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू। न नमाज़ आ, न रोज़ो आ, न हज आ, न ज़कात आ, का शइ कान्हे। हिकिड़ो अमल आहे त अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल करीम सां मुहबत आहे। नबी करीम फरमाइनि था अल मरउ मअ मन अहब्बा, जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो। सहाबा इन्हीअ जे करे जन्नती आहिनि जो उनजी मुंहिंजे महबूब सां मुहबत हुई। महबूब जो ईमान सां दीदार कयो हुयो, पोइ महबूब जो जॾहिं ईमान सां दीदार कयूं उन महबूब जे दीदार उनखे जन्नती बणाए छॾियो। पोइ जेके तूं नबी करीम जो आहे त पोइ तुंहिंजे ॾिसण सां बि जन्नत मिलणु खपे। मुला तोखे ई पाण खे पक न आहे त मां अलाए काॾे वेंदुसि। असांखे यकीन आहे त मुहम्मद करीम जा सभु सहाबी जन्नती हाओ या न? अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगज़हुम फबिबुग़दी अबगज़हुम। मुस्तफ़ा करीम फरमाए था अल्लाह अल्लाह फी अस्हाबी, खबरदार खबरदार मुंहिंजे सहाबनि जे बारे में ड्रिजो। ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी, मूंखां बाद में मता मुंहिंजे सहाबनि खे ताना हणो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको उन्हनि सां मुहबत थो करे मां थो चवां इहो मुंहिंजे करे इन्हनि सां मुहबत थो करे। वमन अबगज़हुम फबिबुग़दी अबगज़हुम, ऐं जेको मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ थो रखे उहो मुंहिंजे करे बुग़्ज़ थो रखे जो मुंहिंजा आहिनि। कंहिंजा आहिनि? साईं थो फरमाए मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा आहिनि, पोइ मुंहिंजनि जे करे तव्हां सां बुग़्ज़ था रखो। यादि रखो सहाबा जन्नती आहिनि, ऐं जन्नती छाजे करे थिया आहिनि? मुस्तफ़ा करीम जे चेहरे पाक खे ईमान वारे अखियुनि सां ॾिठो अथनि। तोखे सुभाणे को ईअं चवंदो आहे अबू जहल बि ॾिसंदो हो, उतबो बि ॾिसंदो हो, वलीद बि ॾिसंदो हो, मुफ्ती कूड़ थो हणे। नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त अबू जहल थिए हा, नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त उतबो वलीद शेबो थिए हा। मां थो चवां चाचा चिबड़ तो क़ुर पढ़ियो ई कोन्हे, अचु त मां पढ़ायां। तूं थो चवे अबू जहल ॾिठो हो? न कोन ॾिठो हुई। उतबे वलीद शेबे ॾिठो हो? न कोन ॾिठो हुई। क़ुर थो चवे। अल्लाह ताला फरमाए थो तराहुम यंजुरून इलैक वहुम ला युबसिरून। ओ मुंहिंजा महबूब तराहुम, तूं उनखे ॾिसी थो, यंजुरून इलैक, तोॾे वाझाइनि था, तोॾे चओ चओ ॾाढे चओ तराहुम यंजुरून इलैक, ऐं मुंहिंजा हबीब तव्हां इन्हनि खे ॾिसो था इहे अबू जहल वारा तोॾे वाझाइनि था, पर मां अल्लाह ताला फरमायां थो वहुम ला युबसिरून, ऐं मुंहिंजा मिठड़ा महबूब करीम इन्हनि तोखे ॾिठो ई कोन्हे को। हाणे सच ॿुधाए, अल्लाह जो क़ुर सचो या मुल्ला सचो?
ॾाढे जो केरु सचो? अल्लाह ताला तो फरमाए त ॾिठो ई कोन्हे को, मुंहिंजे हबीब खे ॾिठो ई कोन अथनि। अगरि ॾिसनि हा त ईअं कॾहिं बि कोन चवनि हा जे ॾिठो आहे मुंहिंजे मुहम्मद अरबीअ खे त अबू बकर सिद्दीक ॾिठो आहे, उमर फारूक ॾिठो आहे, उस्मान ज़ुन्नूरैन ॾिठो आहे, हैदर करार ॾिठो आहे, ॿियनि सहाबनि किरामनि ॾिठो आहे, जंहिं ॾिसण सां ई सुञाणी वरितो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम खे काफ़रनि ॾिठो ई कोन हो। क़ुरान सचो आहे, चओ क़ुरान। तंहिंजे करे इहो चवणो तुंहिंजो ग़लति थी वियो त ॾिसण सां नबी करीम अलैहिस्सलाम खे मुंहिंजे महबूब जी ज़ियारत करण सां जेकॾहिं जन्नत मिले हा त पोइ अबू जहल खे छो न मिली? मां इहो जवाब तोखे क़ुरान पाक मानो त अबू जहल ॾिठो ई